हलानी लाखा रोड गोट मोहम्मद लायक के रहवासिन इंसाफ अली खास केली, मोहम्मद फजल खास केली, आलम शेर, नूर मोहम्मद, गुलाम अब्बासी, राजूनी इतिहाद ज़िले नौशर फिरोज जे अगवान, अली गोहर खास केली, अकबर खास केली, कामरेड गोहर खास केली प्रेस क्लब हालानी पहुंची करे चई ॼणनि खास केली बिरादरी जे नौजवाननि खे बेगुनाह क़त्ल कंदड़ मरी बिरादरी जे हथियारबंद खे पुलिस पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां क़त्ल थी वेंदड़ जे वारसनि सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 15 ॾींहं अॻु हालानी रोहिड़ी केनाल पुल ते मरी बिरादरी जे हथियारबंदनि कराची खां मज़दूरी करे पंहिंजे घर वञी रहिया हुआ त हथियारबंदनि ॿिनि नौजवाननि अली मर्दान ख़ास केली ऐं बिलावल ख़ास केली खे मरी बिरादरी जे ॾोहारनि सिधा बस ठणी क़त्ल करे छॾियो। हिननि आईजी सिंध समेत सिंध जे चीफ जस्टिस खे अपील कई त असांजे 4 ॼणनि खे बेगुनाह शहीद कयो वियो आहे ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी कंदड़ खे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।